हिकिड़े मुल्क जो बादशाह त पाण रब पाक आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह हो। बादशाह जो हिकु तमामु वॾो अंबनि जो बाग़ हुजे। नौकर आया, बादशाह चवण लॻा त बादशाह सलामत, पाण वारे बाग़ में अले केरु राति जो अचे थो, अंब तमामु जाम खायो विञायो ध्यानु करे वञे ऐं कुझु अंब पटियो खणियो बि वञे। बादशाह चवण लॻो त इहा कहिड़ी मुसीबत आहे जेको अंब ध्यानु थियो वञनि, ध्यानु करियो वञे ऐं अंब पटिजो बि वञनि। तो हाणे बादशाह जा 2 पुट हुआ। जेको सभिनी खां नंढो हो उनखे बादशाह थोरो घटि भाईंदो हो, उनजी साइत एतिरी कोन हुई। तो बादशाह जो वॾो पुटु चवणु लॻो बादशाह खे त बाबा हाणे राति जो आउं वेंदुसि, वञी जांच कंदसि त इहा कहिड़ी शइ आहे जेको पंहिंजा अंब ध्यानु करियो वञे। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे बाबा, तूं वञा जांच कजां त इहा कहिड़ी शइ आहे, इनखे झले पकिड़े खणी अचिजां मूं वटि। सो वॾो पुटु चवणु लॻो बादशाह खे त बाबा चलो ठीकु आहे। हाणे राति रहण जे लाइ उन बाग़ में उहो छोकिरो वियो। सो हाणे गच टाइम ताईं हिन इंतज़ारु कयो त उहा शइ न वरी ऐं हिनखे निंड अची वई। सुबुह अची थी वियो, ॾिसे त अंब हिन वारा ध्यानु थिया पिया हुजनि, काफ़ी सारा पट ते विञाया पिया हुजनि। तो हाणे ही वापसी मोटी आयो, पंहिंजे पीउ खे चवणु लॻो त बाबा हाणे काफ़ी टाइम मूं जांच वग़ैरह कई, पर मूंखे पोइ अची वई निंड, ऐं पोइ ख़बर कोन्हे उहा कहिड़ी शइ आहे जेको वरी बि अंब ध्यानु थी हलिया। सो हाणे हिते बादशाह जो ॿियो पुटु सो चवणु लॻो त बाबा अॼु राति आउं वेंदुसि। तो बादशाह चवणु लॻो त बाबा चलो ठीकु आहे, तूं भले वञजां, जेका बि शइ हुजे उनखे पकिड़े मूं ॾांहुं खणी अचिजां। हाणे बादशाह जो ॿियो पुटु बि वियो हुते, राति उते हिन गुज़ारी। काफ़ी टाइम हिन बि जांच कई, पर हिनखे बि निंड अची वई। वरी उहो साॻियो ई कमु, सुबुह जो वरी उहो बादशाह जो ॿियो पुटु आयो, पंहिंजे पीउ खे चवणु लॻो त बाबा मूं जांच कई पर मूंखे निंड अची वई, पोइ बि ध्यानु ई थी वई। हाणे बादशाह परेशान थी वियो त मुंहिंजे ॿिन्ही पुटनि खां त इहो कमु थियो कोन। त हिते बादशाह जो नंढो टियों पुटु सो चवणु लॻो त बाबा हाणे मूंखे इजाज़त ॾे त जीअं वञी आउं जांच करियां। तो बादशाह हुनखे चवणु लॻो त बाबा न, तूं न वञ, तोखां इहो कमु कोन थींदो, तुंहिंजा 2 जेके वॾा भाइर आहिनि उनखां इहो कमु कोन थियो, तोखां कोन थींदो, छॾे ॾे हिनखे। सो हिते वज़ीर ऐं ॿियनि सिपाहियुनि वग़ैरह चयो त बादशाह खे त चलो ठीकु आहे, तव्हां हिनखे बि भला अॼो की राति मोकिले ॾिसो, मन कमु थी वञे। तो बादशाह चयो त चलो ठीकु आहे, तूं वञ। हाणे उहो नंढो शहज़ादो वियो वञी उन बाग़ में जांच करणु लॻो त हिन निंड न कई, जांच कंदो रहियो। थोरी देरि खां पोइ हिकिड़ो सोन जो पखी आयो, अची अंब ते वेठो ध्यानु करणु लॻो। हाणे नंढे शहज़ादे वटि तीर कमान हो। तीर जो हईं उन सोने पखी खे, त सोने पखी खे एतिरो ख़ासि उहो तीर न लॻो, सोनू पखी त उॾरी वियो ऐं उनजो सोन जो खंभ वञी हेठि किरियो। पखी त उॾरी वियो। हिन उहो खंभ खयो, सुबुह अची थियो त अची पंहिंजे पीउ खे ॾिनी। चवणु लॻो त बाबा सोन जो पखी हिकिड़ो आहे, उहो ई ध्यानु ई कंदो आहे, ऐं उनखे मूं जीअं तीर हयो त तीर कुझु एतिरो ख़ासि उनखे लॻो कोन, पर हुनजो खंभ ई किरी पियो। हीउ ॾिसो सोन जो खंभ आहे। हाणे त बादशाह चवणु लॻो त वाह सोन जो पखी, पोइ हाणे हीअं करियूं, इहो सोन जो पखी केरु मूंखे झले आणे ॾे। तो हिते बादशाह जो वॾो पुटु चवणु लॻो त बाबा इहो सोन जो पखी तोखे आउं आणे ॾींदुसि झले। बादशाह चवणु लॻो त बाबा जे तूं मूंखे आणे ॾींदे त भले ठीकु आहे, पोइ तूं वञ। हाणे उहो वॾो पुटु बादशाह वारो निकितो उन सोन जे पखी जी ॻोल्हा में। हाणे हलंदो हलंदो नेठि अची हिकिड़े झंग में पुॻो, त झंग में हिकिड़ो हिनखे जिन मिलियो। सो हिननि पाण में हाल अहिवाल कया त हिते जिन चवणु लॻो उन बादशाह जे वॾे पुट खे त हाणे जे अगरि तूं वञी थो उन सोन जे पखी खे ॻोल्हण, त पोइ अॻियां आहिनि हिकिड़ियूं 2 कोठियूं। हिकिड़ी जेका नई कोठी ठहियलु आहे उन में न वञजां, जेका पासे में हिकिड़ी पुराणी कोठी ठहियलु आहे उन में वञी रहिजां। उहो मुसाफ़िर खानो आहे, 2 उहे कोठियूं आहिनि। सो नई में न रहिजां, पुराणी में रहिजां ऐं तुंहिंजो कमु थी वेंदो। तो हिते बादशाह जो वॾो पुटु चवणु लॻो त चलो ठीकु आहे। जिन खां थी ऐं उहो आयो, अची उन कोठियुनि वटि पुॻो, उहे मुसाफ़िर खाना ॾिसे त नई कोठी में जुआ शराब ऐं डांस पियो हले, ऐं पुराणी में त का शइ न हुजे। त हिते बादशाह जो वॾो पुटु चवणु लॻो त आउं बादशाह जो पुटु ऐं वञी पुराणी कोठी में रहां, इन खां बहितर आहे त हिन नई कोठी में रहां, तमामु मज़ो लॻो पियो आहे हिते। हाणे बादशाह जो वॾो पुटु जीअं उन कोठी में वियो त उन कोठी मंझि रहिजी वियो हुते, उन नशन पतन ऐं उन डांसिंग उन में। त हाणे हीअ न वरियो त हिते बादशाह जो ॿियो पुटु चवणु लॻो बादशाह खे त बाबा हाणे आउं वञा थो सोन जो पखी ॻोल्हे अचां, मुंहिंजो वॾो भाउ त वरियो ई कोन्हे। त बादशाह चवणु लॻो चलो ठीकु आहे बाबा, तूं वञ।
हाणे बादशाह जो ॿियो पुटु वियो, उहो बि हलंदे हलंदे अची उन झंग में पुॻो। उहो साॻी जिन हिन खे मिलियो। हाल अहिवाल हिननि ॿिन्ही कया पाण में। सो हिते जिन चयो त चलो ठीकु है, तूं सोन जो पखी ॻोल्हण थो वञी। अॻियां ईंदियूं हिकिड़ियूं 2 कोठियूं मुसाफ़िर खाना आहिनि। नई कोठी हिकिड़ी हूंदी, उन में नाच गानू डांस वग़ैरह शराब जुआ आहे, उन में न वञिजांइ। पासे में जेका पुराणी कोठी आहे उन में वञी रहिजांइ त तुंहिंजो कमु थी वेंदो। तो हिते बादशाह जो ॿियो पुटु चवणु लॻो त चलो ठीकु है, जिन खां थी उहो आयो अची उन मुसाफ़िर खाननि उन कोठियुनि वटि पुॻो। तो ॾिठई उते मज़ा लॻा पिया आहिनि। नई कोठी में शराब जुआ नाच गानू डांस हले पई। तो चवणु लॻो त आऊं बादशाह जो पुटु वञी इन पुराणी कोठी में रही छा कंदुसि, वञा थो इन में। सो अबा उहो बादशाह जो ॿियो पुटु बि वियो उन कोठी में। सो उहो उते ई उन जुआ शराब डांस सो उन कोठी मंझि। हाणे ॿई उते लोह जुआ शराब डांस सो जिथे हुजे उते छा रहंदो। हाणे हिते बादशाह जो टियों पुटु जेको नंढो शहज़ादो सो चवणु लॻो पंहिंजे पीउ खे त बाबा हाणे इन सोन जे पखी जी तलाश में आऊं वेंदुसि, तोखे झले उहो आऊं आणे ॾींदुसि। जेकर तूं मूंखे इजाज़त ॾीं त आऊं वञा। तो बादशाह चवणु लॻो त तुंहिंजा 2 भाइर जेके वॾा आहिनि से विया आहिनि, उहे बि न आहिनि वरिया। उन्हनि खां इहो कमु कोन थियो त तोखां कहिड़ो कमु थींदो, तूं न वञ। बादशाह अॻे उनखे भाईंदो कोन हो त हिते वज़ीरनि सिपाहियुनि सभिनि चयो त बादशाह सलामत, तव्हां हिन खे मोकिले ॾिसो, थी सघे थो हीउ कमु करे अचे। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है, भला तव्हां चओ था त हिन खे मोकिलियूं था। हाणे ही नंढो शहज़ादो उतां निकितो उन सोन जे पखी जी ॻोल्हा में। हलंदे हलंदे आयो उन झंग में। सो हिन खे गॾियो उहो जिन। सो हिननि हाल अहिवाल पाण में कया। सो जिन हिन खे चवणु लॻो त अॻियां 2 मुसाफ़िर खाना अथई, 2 कोठियूं अथई, हिकिड़ी में नाच गानू डांस हले थो, उन में न वञिजांइ। बाक़ी ॿी पासे में अथई पुराणी कोठी, वञी उन में रहिजांइ, तुंहिंजो कमु थी वेंदो। सो ही नंढो शहज़ादो चवणु लॻो उन जिन खे त चलो ठीकु है, आऊं वञा थो। सो हाणे नंढो शहज़ादो आयो अची उन मुसाफ़िर खाननि उन कोठियुनि वटि पुॻो। सो वाक़ई ॾिसे त नई कोठी में डांस जुआ शराब हले पई ऐं पुराणी कोठी त सफ़ा माना ईअं ई हुजे। तो चवणु लॻो त वॾनि जो चवणु मञिजे, जेको बि केरु चवे त माण्हू उनजो चयो मञे, ऐं वञी इन पुराणी कोठी में रहां थो। नंढो शहज़ादो आयो अची उन पुराणी कोठी में रहियो। हाणे ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त उतां वरी निकितो। हलंदे हलंदे अॻियां आयो त अॻियां हिन खे वरी जिन उहो साॻी मिलियो। सो हाणे जिन हिन जो यार थी वियो। तो हाणे नंढो शहज़ादो ऐं जिन पाण में यार थी विया। जिन चयो त तो मुंहिंजो चयो मञियो, तोखे मूं जीअं चयो तूं ईअं कयो, तूं उन पुराणी कोठी में मुंहिंजे चवण ते रहे, तोसां मुंहिंजी थी वई यारी, पाण आहियूं यार। पर हाणे तूं वञी पियो सोन जे पखी खे ॻोल्हण त तोखे उॾां आऊं थो वठियो हलां। उते पुॼण में घटि मां घटि 2 महीना लॻी वेंदा। उहो पखी अथई हिकिड़े बादशाह जो, उन महल में उहो सोन जो पखी अथई, तोखे उते आऊं वठियो थो हलां। सो नंढो शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु है, पोइ तूं मूंखे भले वठी अची उन बादशाह वटि पुॼा, उते जिते सोन जो पखी आहे। जिन हिन खे हथु ॾिनूं, ॿिन्हिनि हथनि में माना ॿिन्हिनि जा हथ झलाणा। सो जिन खणी उनखे बादशाह वटि माना पुॼायो जिते सोन जो पखी हो। तो हाणे जिन चवणु लॻो त हाणे सबर कर, ऊंधा थिए राति थिए सभु सुम्ही रहनि महल में, पोइ तूं अंदरि वञिजांइ। पर ख़्यालु कजांइ सोन जो पखी उते वेठल आहे, ख़्यालु कजांइ त उते पासे में हिकिड़ो सोन जो पिंजरो बि पियल अथई ऐं पासे में काठ जो पिंजरो बि पियल अथई। उन पखी खे झले सोन जे पिंजरे में न हणिजांइ, काठ जो पिंजरो आहे उन में हणिजांइ ऐं उनखे हाणी ऐं खणी अचिजांइ। सो हिते उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो जिन खे त चलो ठीकु है, जीअं तूं चयो आऊं ईअं ई कंदुसि। ख़ैरनि जो जॾहिं अची राति थी, सभु सुम्ही रहिया। नंढो शहज़ादो लिकंदे छुपंदे आयो सिधो अंदरि सोन जे पखी वटि, जिथे उहो सोन जो पखी वेठो हुजे। ॾिसे त बेशक काठ जो पिंजरो बि पियल हुजे, सोन जो पिंजरो बि पियल हुजे। सो हाणे इंसानु सो हिकिड़ो माण्हू खे को अहिड़ो ॻाल्हि सोचंदी आहे, सम्झंदो आहे त उहो लाज़मी उहो कंदो आहे। सो हाणे हिन सोचियो त सोन जो पखी आहे, हिन खे सोन जे पिंजरे में हणी खणियो थो वञा। सोन जो पखी आहे, घटि में घटि सोन जे पिंजरे में त हिन खे हणां, काठ जे पिंजरे में हिन न आयो। सोन जे पखी खे झले सोन जे पिंजरे में जीअं हईं त हुन सोन जे पखी जेको सोन कयूं दाहूं रियूं त सभु सुजाॻ थी विया। सभु अची पुॻा हुन पखी वटि, ॾिठूं त हीउ पखी खणियो बीठो हुजे हुन पिंजरे में माना हणियो। सो हिते बादशाह बि अची वियो। सो बादशाह चवणु लॻो त केरु आई, मुंहिंजो पखी किॾां पियो खणियो वञी। सो हिते उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, हिन सोन जे पखी जी मूंखे ज़रूरत आहे, तंहिंजे करे हिन खे आऊं खणियो वञा।
जी चलो ठीकु है, तोखे हिन जी ज़रूरत आहे, तूं हिनखे भले खणी वञ, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे, उहो मुंहिंजो कमु तोखे करिणो पवंदो। नंढो शहज़ादो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां ॿुधायो तव्हांजो कहिड़ो शर्त आहे जेको आउं पूरो करे अचां। बादशाह चवणु लॻो हिन खे त फलाणे हंधि हिकिड़ो बादशाह आहे, उन जी धीअ शहज़ादी तमामु सुहिणी ऐं ख़ूबसूरत आहे। उहा शहज़ादी उतां खणी ऐं मूंखे आणे ॾे, ऐं सोन जो पखी पोइ तुंहिंजो खणी वञिजांइ हिनखे। सो हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो बादशाह खे त चलो ठीकु है बादशाह सलामत, आउं इहो कमु तुंहिंजे लाइ करे ईंदुसि। हाणे उहो नंढो शहज़ादो उतां ख़ाली हथें उन महल मज़ा निकितो आयो ॿाहिरि, गॼो हिनखे हिन वारो यार जिन। तो जिन चवणु लॻो वञी नंढे शहज़ादे खे त ॾिठई मुंहिंजो चयो कोन मञई, जे अगरि उन सोन जे पिंजरे में उहो पखी न हणी आहे, उन काठ जे पिंजरे में हणी आहे, त छो मुसीबत में पई आहे। हाणे इहो बादशाह तोखे शर्त चई त हाणे पूरी कर। सो हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त हाओ यार, मूं तुंहिंजो चयो कोन मञियो, जे तुंहिंजो चयो मञा हा त इहा मुसीबत अचे ई कोन हा, पर हाणे कीअं करियां। तो जिन चवणु लॻो त चलो ठीकु है, तूं परेशान न थी, उते पुॼण जे लाइ घटि में घटि 2-3 महीना लॻनि, तंहिंजे करे तोखे आउं यार वठो थो हलां, तोसां यारी रखी अथमि, निभाइणी त पवंदी। अबा जिन उन शहज़ादे खे उतां वरितो नंढे खे, सिधो अची उन बादशाह जे महल जे ॿाहिरां अची लाथईं। हाणे जिन चवणु लॻो वञी नंढे शहज़ादे खे त हाणे अंदरि महल में न वञिजांइ, हिते वेह, अॼु राति आहे, या राति हिते गुज़ार। हीअ ॾिस महल जे ॿाहिरि हिकिड़ो तलाउ आहे, हीअ पाणी हिन में बीठो आहे। तो जॾहिं सुबुह अची थींदो त उहा शहज़ादी हिन महल मज़ा ॿाहिरि निकिरंदी, ईंदी हिन तलाउ में वेझण जे लाइ। पोइ तूं हीअं कजांइ, उन शहज़ादी खे हथ मज़ा झलिजांइ ऐं सिधो वठी वञिजांइ। शहज़ादी जे तोखे चवे न महल मंझि हल, तूं महल में न वञिजांइ, इहा ॻाल्हि यादि रखजांइ। शहज़ादी खे ॿाह मज़ा झले ऐं सिधो हलण वारी कजांइ, महल में न वञिजांइ। तो हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो जिन खे त चलो ठीकु है, जिन त वियो हलियो। हाणे उहो नंढो शहज़ादो उते महल जे ॿाहिरां राति गुज़ारणु लॻो। ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त उहा शहज़ादी आई ॿाहिरि वेझण जे लाइ। त नंढे शहज़ादे चयो त वाक़ई शहज़ादी ॿाहिरि निकिती आहे वेझण जे लाइ अचे पई, आई अची उन तलाउ ते। नंढे शहज़ादे उन शहज़ादी जी ॿाह मज़ा झलियो ऐं चवणु लॻो त हल मूं सां गॾु। नंढी शहज़ादी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे, तो ॾिठी नंढे शहज़ादे खे त नंढो शहज़ादो बि सुहिणो नौजवान हुजे, सो उहा शहज़ादी बि हिन शहज़ादे खे पसंदि करणु लॻी। हाणे शहज़ादी चवणु लॻी इन नंढे शहज़ादे खे त हाणे हीअं था करियूं, पाण पहिरीं हलूं था पंहिंजे माना मुंहिंजे महल में, ऐं मुंहिंजे माउ पीउ खां इजाज़त वठां, मोकल वठां, पोइ पाण हलूं था। त नंढो शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु है, हलूं था तुंहिंजे माउ पीउ ॾांहुं। सो उहा शहज़ादी उन नंढे शहज़ादे खे अंदरि महल में वठी आई। महल में वठी आयो त बादशाह ऐं राणी ॾिठो, सो चवणु लॻा त असांजी धीअ खे तूं भॼाए वठियो पियो वञी। तो हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त न, आउं हिनखे केॾांहुं बि वठियो कोन थो वञा, आउं हिन सां प्यारु करियां थो, हिन सां शादी थो करियां, ऐं पोइ हिनखे आउं वठी वेंदुसि पाण सां गॾु। बादशाह चवणु लॻो त ईअं आउं हरगिज़ करणु न ॾींदुसि, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे, उहो कमु तूं करे आ, पोइ तोखे आउं मुंहिंजी धीउ शहज़ादी ॾींदुसि, ईअं हरगिज़ न ॾींदुसि। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी जे पीउ बादशाह खे त पोइ ॿुधायो तव्हांजो कहिड़ो शर्त आहे, मूंखे छा करिणो पवंदो। त बादशाह चवणु लॻो त फलाणे हंधि वञ, हिकिड़ो बादशाह आहे, उनजो आहे सोन जो घोड़ो, उहो सोन जो घोड़ो मूंखे आणे ॾे, पोइ मुंहिंजी धीउ शहज़ादी खे भले तूं वठी वञिजांइ। सो हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु है, इहो कमु तुंहिंजे लाइ आउं करे ईंदुसि। हाणे नंढो शहज़ादो उतां ख़ाली हथें उन महल मज़ा निकितो आयो ॿाहिरि, त हिन खे मिलियो हिन वारो यार जिन। तो जिन चवणु लॻो हिन नंढे शहज़ादे खे त ॾिठई मुंहिंजो चयो कोन मञी, नेठि उन महल में वेह, हाणे मुसीबत वरी अची वई न ॿी। तो हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो जिन खे त हाओ यार, बिल्कुलु तुंहिंजो चयो कोन मञियमि, तॾहिं वञी हेतिरे में पियसि, हाणे तूं ई ॾस पतो ॾे त हाणे कीअं करियां। तो हिते जिन चवणु लॻो त यार हिकिड़ी त मूं तोसां रखी आहे यारी, हाणे यारी त निभाइणी पवंदी। हल हाणे उते बि पुॼण जे लाइ तोखे 2-3 महीना त लॻंदा, तोखे आउं वठियो त हलां उन बादशाह वटि। हाणे उहो जिन उन शहज़ादे खे उतां वरितो, सिधो अची उन बादशाह वटि, उन महल वटि ॿाहिरां लाथईं। तो हाणे जिन चवणु लॻो हिन शहज़ादे नंढे खे त हाणे सबर कर, जॾहिं राति थिए फलाणे हंधि इहो घोड़ो सोन जो ॿधो पियो अथई, सो हिनखे उतां काइजांइ। संज जेके आहिनि, हिकिड़ा हूंदा चमड़े जा, हिकिड़ा हूंदा सोन जा, उहे सोन जा संज घोड़े ते न रखजांइ, जेके चमड़े वारा आहिनि उहे इन ते रखजांइ, ऐं पोइ उन घोड़े खे काइजांइ। तो नंढो शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु है। त जिन चवणु लॻो त ॾिस मुंहिंजो चयो मञजांइ, चयो तूं मुंहिंजो मञी कोन थो, पोइ तूं ॾचे में पवीं थो। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त न, तुंहिंजो चयो आउं मञंदुसि। तो ख़ैरनि जो जॾहिं अची राति थी, जिन त वियो हलियो।
हाणे नंढो शहज़ादो आयो, सभु सुम्ही रहिया, ॾिसे त उहो सोन जो घोड़ो ॿधो पियो हुजे, संज पिया हुजनि, हिकिड़ा चमड़े जा हुजनि, हिकिड़ा सोने जा हुजनि। सो ही बेदिमाग़ो चवणु लॻो त घोड़ो सोन जो, संज त घटि मां घटि ऐं सोने जा त रखा आहिनि हिते, चमड़े जा छा कंदसि। अवा हिन उहे सोन वारा संज खणी घोड़े ते रखिया त घोड़ो करणु लॻो रीहूं दाहूं। त हिते सभु सुजाॻ थी पिया, सभु जागी पिया, अची हिन खे पकिड़े वरितऊं, पकिड़े ऐं बादशाह वटि खणी आया, वठी आया हिन खे। तो बादशाह चवणु लॻो इनी नंढे शहज़ादे खे त छा तूं चोर आहीं जो मुंहिंजो सोन जो घोड़ो काहियो पियो वञे। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त बादशाह सलामत, आऊं चोर कोन आहियां, हीउ सोन जो घोड़ो मूंखे खपियो थिए, तंहिंजे लाइ आऊं हिन खे काहियो थो वियुसि। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है, सोन जो घोड़ो तोखे खपे थो, तूं काहियो थो वञी, पर मुंहिंजो पहिरीं हिकिड़ो कमु आहे उहो कर, ऐं पोइ इहो सोन जो घोड़ो आयो तोखे भले काहे वञिजां। तो हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो नी बादशाह खे त चलो ठीकु है, मूंखे ॿुधा मूंखे छा करिणो आहे। तो बादशाह चवणु लॻो तोखे हीअं करिणो आहे जो हीउ मुंहिंजो महल बीठो आहे, हिन महल जे ॿाहिरां साम्हूं तमामु वॾो जबल आहे, वॾा वॾा पथर आहिनि, इहे पथर सभु हटाए परे करे छॾ, मुंहिंजे महल जो शो फिटायो बीठा आहिनि, परे खां मुंहिंजो महल इन जबल जे करे ॾिसिजे ई कोन थो, त इन जबल खे ख़तमु कर, पोइ तूं भले इहो घोड़ो काहे वञु। तो नंढो शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु है। नंढो शहज़ादो ॿाहिरि निकितो, हाणे आयो जबल तमामु वॾो हुजे, सो चवणु लॻो त हिते त कमु घणो आहे। तो हाणे उहो पथर हेॾां होॾां हटाइणु लॻो, पथर हिन ॿ टे हटाया मस सॼे ॾींहं में। तो चवणु लॻो त हाणे मरी वियुसि कीअं करियां। त हिते हिन वारो यार जिन बि अची हाज़िर थियो। तो चवणु लॻो इन नंढे शहज़ादे खे ॾिठई न, सदाईं जॾा धंधा, चयो तूं मुंहिंजो को बि मञी कोन थो, जेकर मञी आहे न त हेतिरे ॾचनि में कोन पई आहे, हाणे तोखां ही जबल जा पथर कॾहिं परे थींदा। चवणु लॻो त हाओ यार, हाणे छा करियां। जिन चवणु लॻो त हाणे तोसां यारी रखी अथमि, यारी त निभाइणी पवंदी, तूं वञी सुम्ह, वञी आराम कर, बाक़ी इहो कमु आउं पाणे थो करियां। हाणे नंढो शहज़ादो आयो, सुम्ही रहियो, जिन जेको आहे पंहिंजा जिन वग़ैरह हितां हुतां जाम घुराई, सो लॻा उन जबल जा पथर कढणु। सो हिननि देरि ई कोन कयो, राति जे टाइम में उहो जबल ख़तमु करे छॾियो, सफ़ा पोठो करे छॾियो। तो जॾहिं अची सुबुह थियो, नंढो शहज़ादो निंड मां उथियो, ॾिसे त जबल हुजे ई न, बादशाह जो महल साम्हूं ई साम्हूं हुजे। नंढो शहज़ादो चवणु लॻो जिन खे त यार तुंहिंजूं महिरबानियूं, तमामु भलो कमु कई, तूं न हुजे हा त आऊं ख़बर न आहे अलाए कीअं करियां हुआ। जिन चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, हाणे तूं वञ बादशाह ॾांहुं। सो हाणे उहो नंढो शहज़ादो आयो बादशाह वटि, बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, जेको तो चयो सो मूं करे छॾियो। बादशाह चवणु लॻो त यार तो तमामु वॾो कमु करे छॾियो, ही जबल मुंहिंजी हेॾी फ़ौज, हेॾा सिपाही, उन्हनि खां ई कमु हेसि ताईं न थी सघियो, पर तो हिकिड़ी राति में हिन खे घुमाए वरितो, तो कीअं कयो। नंढो शहज़ादो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, जीअं मूं कयो सो कयो, हाणे मूंखे इहो सोन जो घोड़ो ॾे त जीअं आउं वञा। बादशाह चवणु लॻो चलो ठीकु है, सोन जो घोड़ो आयो तोखे, मूं ज़िबान कई, बादशाह जी ज़िबान हिकिड़ी हूंदी आहे। अब हाणे हिन नंढे शहज़ादे उहो घोड़ो काहियो हुतां, चढ़ियो घोड़े ते, सो चवणु लॻो त हाणे वञा उन बादशाह खे ई सोन जो घोड़ो ॾियां ऐं उहा शहज़ादी हुतां वठां। सो हाणे आयो अची उन बादशाह वटि, बादशाह वटि पुॻो, सो बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, सोन जो घोड़ो आऊं काहे आयो आहियां। सो हिते शहज़ादी उथी बीठी, शहज़ादी चवणु लॻी त छॾ इन्ही खे, न ॾे इनी घोड़ो इन बादशाह खे, मुंहिंजे पीउ खे, आऊं चढ़ां थी तोसां गॾु, बसि हाणे भॼ हितां। शहज़ादी टुप ॾे चढ़ी उन घोड़े ते, शहज़ादे देरि कोन कयो, घोड़े खे घुमाए वरितई। सो हू बादशाह वारा लॻा पोयां। सो हाणे शहज़ादी उन सोन जे घोड़े ते, उहो शहज़ादो अचनि पिया। सो हाणे ते शहज़ादे चवणु लॻो त हाणे वञा, सोन जो पखी बि मूंखे खणणो आहे, वञा उन बादशाह वटि। सो हाणे उहो शहज़ादो उन सोन जे घोड़े खे ऐं उहा शहज़ादी बि गॾु हुजे, सिधो अची बादशाह जे महल में। तो बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, ही शहज़ादी जेका तव्हां चई शहज़ादी आऊं वठी आयो आहियां, हाणे इहो सोन जो पखी मूंखे ॾियो। त सोन जो पखी बि उतां उॾंदे सिधो अची शहज़ादी जे कुल्हे ते वेठो। सो सोन जो पखी चवणु लॻो शहज़ादे खे त छॾ इनी बादशाह खे, बसि हाणे घोड़े खे हकल त भॼूं हितां। सो हाणे उहो शहज़ादो उन सोन जे घोड़े खे हकलियो, उहो पखी बि हिन सां गॾु, शहज़ादी बि हुजे, नंढो शहज़ादो हुतां निकितो। हाणे हलंदे हलंदे अची उन झंग में पुॻो, हिन खे हिन वारो यार जिन गॾिजी वियो। सो हाणे शहज़ादो उन घोड़े तां लथो, सोन जो पखी बि हिन सां गॾु हुजे, ऐं उहा शहज़ादी बि गॾु हुजे नंढे शहज़ादे सां। सो हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो जिन खे त यार तुंहिंजूं तमामु वॾियूं वॾियूं महिरबानियूं, जेको तो मुंहिंजे लाइ हेतिरो कुझु कयो।
सो हिते जिन चवणु लॻो त का ॻाल्हि न आहे, तूं मुंहिंजो यार ऐं मूं तोसां यारी निभाई। सो हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त हाणे हुकम कर, तोखे छा खपे। सो हिते उहो जिन चवणु लॻो त हाणे कुझु न खपे, तूं हीअं कर, तो वटि तीर कमाण आहे, तूं हण मूंखे सीने में तीर त जीअं आऊं ख़तमु थी वञा। नंढे शहज़ादे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो जिन खे त यार छा थो चवीं, तो मूंसां हेॾियूं चङायूं कयूं, तो मुंहिंजा अहिड़ा कम कया ऐं तोखे आऊं तीर हणियां, ईअं थी नथो सघे। तो जिन चवणु लॻो तूं मुंहिंजूं नसीहतूं मुंहिंजूं चङायूं त वठी कोन्ह, चलो ठीकु आहे, मूंखे तीर नथो हणी, पोइ हीअं कर, तोखे आऊं 2 नसीहतूं करियां थो, उहे 2 चया मुंहिंजा मञिजां। मञींदो कोन थो पर मञिजां। सो हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, तूं मूंखे ॿुधा त मूंखे कहिड़ियूं नसीहतूं थो करीं। सो जिन चवणु लॻो त केर बि फांसी ते चढ़ण वारो हुजे, कॾहिं बि उन जे पोयां ख़र्च न कजां। सो नंढो शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। त हिते जिन चवणु लॻो त ॿी ॻाल्हि इहा आहे जे कॾहिं बि खूह जे किनारे ते न वेहिजां। सो हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, 2 ॻाल्हियूं तो मूंखे चयूं आहिनि, ठीकु आहे, आउं मञींदुसि। तो जिन चवणु लॻो त चलो ठीकु आहे। जिन वियो ग़ाइब थी। हाणे नंढो शहज़ादो चढ़ियो सोन जे घोड़े ते, सोन जो पखी हिन सां गॾु हुजे, शहज़ादी पुठियां वेठी हुजे। हाणे ही हलंदो हलंदो नेठि अची उन जॻह ते पुॻो जिथे उहे 2 मुसाफ़िर खाना, उहे 2 कोठियूं हुजनि। ॾिसे त उते तमामु घणी वॾी रश लॻी पई हुजे, तमामु जाम माण्हू गॾु हुजनि। नंढे शहज़ादे ॾिठो तो चवणु लॻो त ख़बर कोन्हे छा जी रश आहे, हेतिरा माण्हू आहिनि, वञी ॾिसां त सही आख़िर मसइलो छा आहे। नंढो शहज़ादो घोड़े तां लथो, आयो अची उन माण्हुनि में ॾिसे त हिन वारा 2 भाइर हुजनि, तो उनखे फांसी ते पिया माण्हू चाढ़ीनि। सो हिते नंढो शहज़ादो पुछा करणु लॻो माण्हुनि खां त छा मसइलो आहे। तो हिते माण्हू चवणु लॻा त दादा ही वॾा जुआरी नशाई, सो कर्ज़दार हिते थी विया आहिनि, हाणे पैसा ॾियनि नथा, तंहिंजे करे हिनखे ही माण्हू फांसी ते पिया चाढ़ीनि। सो हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त केरु हमरा आहे जंहिंजा ही पैसा आहिनि, जेको हिननि खे ही फांसी पियो ॾिए। सो उन हमरा खे माण्हू सॾु कयो। सो नंढो शहज़ादो चवणु लॻो त ही 2 मुंहिंजा भाइर आहिनि, हिनखे छॾियो, ॿुधायो त घणा पैसा आहिनि, तव्हांखे आऊं भरे ॾियां। सो हमरा चवणु लॻो त हेतिरा पैसा हिननि ते आहिनि, ही कर्ज़दार आहिनि, जुअनि ऐं नशनि में अची विया हुआ। सो नंढे शहज़ादे पैसा भरे ॾिना उन हमरा खे। सो उन हमरा उन जे 2 भाइरनि खे उतां आज़ादु कयो, फांसी ते न चाढ़ियो। सो 2 भाइर अची इन नंढे भाइर सां मिलिया, माण्हू सभु विया हलिया। सो हिकिड़ो घोड़ो हथ कयईं, 2 भाइरनि खे घोड़ो ॾिनी, ऐं ही सोन जे घोड़े ते सोनू पखी, उहा शहज़ादी हिन सां हुजे, 2 भाइर उन खे वरितईं हिन घोड़े ते। सो हलंदा अचनि, सो 2 भाइर पाण में चवणु लॻा त हीअ पाण वारो नंढो भाउ सोन जो पखी बि खणियो वञे, सोनू घोड़ो ऐं शहज़ादी। हाणे ही घर पुॼंदो त पाण वारो पीउ हिन खे बादशाही ॾेई छॾींदो, ही सोन जो पखी खणियो वञे। हाणे का न का टल करियूं, इहो सोन जो पखी बि हिन खां फुरियूं, शहज़ादी बि फुरियूं, ऐं सोनू घोड़ो बि फुरियूं हिन खां। 2 भाइरनि जे दिलि में लालच पैदा थी वई, बेईमान थी विया। तो हाणे चवणु लॻा त कुझु न कुझु कजे, अञा उन जंग में ही हुजनि। त हाणे 2 भाइर चवणु लॻा पंहिंजे नंढे भाउ खे त भाउ, उञ असांखे तमामु जाम लॻी आहे, अॻियां हली पाणी किथे पीऊं। तो नंढो शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। तॾहिं खूह वग़ैरह तमामु जाम हूंदा हुआ। अॼुकल्ह त हाणे तला ऐं नलका ऐं घर घर में लॻा पिया आहिनि, पर तॾहिं खूह हूंदा, खूहनि जो माना सिस्टम हूंदो। तो हाणे अॻियां वञी बीठा कंहिं अहिड़ी जाइ ते, घोड़नि तां ही लथा, त 2 भाइर चवणु लॻा नंढे शहज़ादे खे त पाण 3 ॼणा हलूं था, पाणी पियो था अचूं, बाक़ी सोन जो घोड़ो, सोन जो पखी ऐं शहज़ादी ते वेठा हुजनि। तो नंढो शहज़ादो चवणु लॻो चलो ठीकु आहे। हाणे 3 भाइर निकिता उतां, आया कंहिं अहिड़ी जॻह ते, ॾिसनि त हिकिड़ो खूह हुजे, उन खूह मां हिननि पाणी पीतो। 2 भाइर चवणु लॻा नंढे भाइर खे त फ़िलहाल 2-3 मिंट इन खूह ते वेहूं था, कचारी वग़ैरह करियूं, पोइ हलूं था। नंढो शहज़ादो चवणु लॻो चलो ठीकु आहे। नंढे शहज़ादे खे हिननि खूह जे किनारे ते विहारियो। हाणे 2 भाइर पुछा करणु लॻा त भाउ ॾे ख़बर, तो ही सोन जो पखी कीअं हथु कयो, सोन जो घोड़ो कीअं हथु कयई, शहज़ादी खे कीअं हथु कई। सो हाणे वॾो भाइर पुछा पियो करे, जेको ॿियो भाइर हो सो आहिस्ते आहिस्ते फिरी आयो अची, जेको खूह जे किनारे ते नंढो शहज़ादो वेठो, उनखे ॾिनई धिको, उहो वञी खूह में किरियो। हाणे 2 शहज़ादा बादशाह जा जेके वॾा पुट उहे आया। हाणे आया त शहज़ादी पुछा करणु लॻी त नंढो शहज़ादो किॾां वियो हलियो। त 2 भाइर चवणु लॻा त उनखे को बगड़ को खाई वियो, को ज़नावर, को जानवर जंग में खाई हलियो। असां घणी कोशिशि कई थी, पर कुझु न थियो। तूं हल हाणे असां सां गॾु, तोखे वठो था हलूं। शहज़ादी घणी घोड़ा कई, पर
ॿिन्ही भाइरनि कुझु न कयो। सो चवणु लॻी त न अवां हुनखे मारियो हूंदो या कुझु करे चई न माठि करे हल असां सां गॾु। तो बा नंढी शहज़ादी खे हिननि वरितो, उन सोन जे घोड़े खे बि हिननि कायो, पखी खे बि हिननि खयो। हलंदे हलंदे सिधो अची पंहिंजे मुल्क पंहिंजे महल वञी पुॻा। शहज़ादी खे बि झले आया अंदरि, सोन जो घोड़ो बि अंदरि, सोन जो पखी। तो पंहिंजे पीउ खे चवणु लॻा त बाबा हीअ ॾिस असीं कमु करे आयासीं, सोन जो घोड़ो बि काए आयासीं, सोन जो पखी बि झले आयासीं, शहज़ादी खे बि असीं खणी आयासीं, असांखे वार्ता किथां मिली हुई। सो हिते बादशाह ऐं राणी चवणु लॻा, पंहिंजे पुटनि खे ॾिठो त चवणु लॻा त अञा अव्हां जो नंढो शहज़ादो न वरियो, ख़बर न किॾां चयो आहे उहो असां सां गॾु हो, ख़बर कोन्हे किॾां वियो हलियो, हुनखे को बगड़ जानवर को खाई हलियो। असां घणी कोशिशि कई थी पर कुझु न करे सघियासीं। सो हाणे बादशाह ऐं राणी खे सदमो त थियो त असांजो नंढो पुटु कहिड़ो बि हो पर औलाद औलाद आहे। सो हाणे उहो मरी वियो। सो हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त न उनखे हिननि मारियो आहे। सो नेठि हिननि शहज़ादनि छा कयो, उन शहज़ादी खे कंहिं कमरे में बंदि करे छॾियो, सोन जो पखी कंहिं पिंजरे में बंदि करे छॾियो ऐं उन सोने घोड़े खे बि हिननि ॿधी छॾियो हुते। शहज़ादी मथो पिटणु लॻी, तो चवणु लॻी त न इहो ॿिन्ही शहज़ादनि उन शहज़ादे खे मारियो आहे। सो हाणे कुझु ॾींहं गुज़रिया, उहा शहज़ादी खाइणु पीअणु छॾे ॾिनो, सोन जे पखी बि खाइणु पीअणु छॾे ॾिनो, सोने घोड़े बि खाइणु पीअणु छॾे ॾिनो। सो हाणे घोड़ो चवणु लॻो जेको शहज़ादो हो नंढो उहो आहे कोन, उनखां सवाइ मज़ो ई कोन्हे। सोन वारो पखी उहो बि चवणु लॻो त नंढो शहज़ादो आहे कोन, उनखां सवाइ मज़ो ई कोन्हे। शहज़ादी बि इहा ई सोच हुजे। सो चवणु लॻी त हिननि मारियो आहे। सो हाणे हिननि टिनिनि खाइणु पीअणु छॾे ॾिनो। बादशाह ऐं राणी त हूअं ई उदास हुजनि। सो चवणु लॻा त असांजो नंढो पुटु शहज़ादो मरी वियो हलियो। हाणे शहज़ादा ॿई पंहिंजो पाण खे अलाए छा पिया सॾाइनि त हीउ कमु असीं करे आयासीं। हाणे होॾां उहो नंढो शहज़ादो उन खूह में हुजे, सो कंहिं कुंड पासे में झलियो पियो हुजे। सो हाणे जिन हिन वारो यार अची उन खूह ते हाज़िर थियो। सो चवणु लॻो उन नंढे शहज़ादे खे त ॾिठे न मुंहिंजा चया तूं ठुप कोन मञा, पहिरीं बि जाम तोखे मूं चयो उहे बि कोन मञई, ऐं उनखां बाद में चयमि त को फांसी ते चढ़ण वारो हुजे त उन ते ख़र्च न कजां, सो तो कयई। ऐं तोखे चयुमि खूह जे किनारे ते कॾहिं बि न वेहिजां, सो तूं वेठे। पर हाणे छा करियां, तोखे छॾायां त न, तोखे हिन मां कढां त न, पर हाणे यारी तोसां आहे, आउं बि मजबूर आहियां, छा करियां, हीअ आख़िरी दफ़ा कमु तुंहिंजो करियां थो। सो हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो त वाक़ई यार बिल्कुलु मुंहिंजा त ॿ भाइर हुआ, मूं उनखे भाइरनि वारो हिसाबु किताबु सम्झी उतां मूं छॾायो। मूंखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजा पंहिंजा भाइर ई मूंसां ईअं कंदा। सो जिन चवणु लॻो त बसि रत जे रिश्तनि में बि बाहि लॻंदी आहे। तो हाणे चलो ठीकु आहे, तोखे आउं छॾायां थो हितां, खूह मां कढां थो, ॿिली छा करियां, तोसां मूं यारी रखी आहे, यारी त निभाइणी आहे। तो हाणे जिन उन खे नंढे शहज़ादे खे खूह मां कढियो। हाणे जिन चवणु लॻो त चया तूं मुंहिंजो मञी कोन थो, पर आख़िरी चवां थो जेकर मञींदे त वेंदे फ़ाइदे में, जेकर न मञी त वेंदे ख़तमु थी। हाणे ईंदसि आउं बि कोन, आउं बि वञा थो हलियो। तो नंढो शहज़ादो चवणु लॻो त यार जेके बि मूं तुंहिंजा चया मञा सो आउं फ़ाइदे में वियुसि, जेके बि चया मूं तुंहिंजा न मञा उहो नुक़सान में वियुसि, पर हीउ चयो तुंहिंजो आउं मञंदुसि। ॿुधा हाणे मूंखे छा करिणो आहे। जिन चवणु लॻो त हाणे हीअं कर, इहो लिबास पंहिंजो बदिली कजां, तूं वञु तुंहिंजे मुल्क तुंहिंजे माउ पीउनि सां मिल, वञी अॻियां ई लिबास बदिली करे वञिजां, भेस पंहिंजो बदिली करे वञिजां। जेकर इन हिसाब किताब सां वेंदे, जेकर तुंहिंजा ॿई भाइर तोखे ॾिसी विया न, तोखे मारे छॾींदई, तूं तुंहिंजे माउ पीउनि ताईं पुॼी बि कोन सघंदे। ॿियो को लिबास करे वञिजां, वञी तुंहिंजे माउ पीउनि सां पहिरीं डायरेक्ट मिलजां, तो तूं बची वेंदे। सो नंढो शहज़ादो चवणु लॻो चलो ठीकु आहे। जिन हिनखे एतिरो को चई सो त हलियो वियो। हाणे हीअ तां हलंदो हलंदो आयो, हाणे अची संदुसि पंहिंजे मुल्क जे वेझो पुॼण वारो हो। तो सोचणु लॻो त हाणे भेस पंहिंजो बदिली करियां। हिनखे हिकिड़ो फ़क़ीर ॾिसण में आयो, हिते हुते ख़ैरात पियो वठे, आयो हिन फ़क़ीर वटि। फ़क़ीर चवणु लॻो त फ़क़ीर साईं इहो लिबास तुंहिंजो मूंखे लाहे ॾे, ऐं मुंहिंजो लिबास हीउ नओं आहे, तोखे आउं ॾियां थो, वञी पा। फ़क़ीर चवणु लॻो चलो ठीकु आहे। हाणे हिननि लिबास बदिली करे वरितो। हाणे नंढो शहज़ादो फ़क़ीराणो लिबास सिधो अची उन महल में पुॻो। जीअं महल में पेर रखियो त सोनू घोड़ो खाइणु लॻो, खाधो वग़ैरह खाइणु लॻो, ऐं उहो सोन जो पखी चुॻणु लॻो। त हिते शहज़ादी ख़ुशि थियणु लॻी, नचणु लॻी, सा चवणु लॻी त नंढो शहज़ादो अची वियो। बादशाह ऐं राणी जॾहिं शहज़ादी खे ॾिठो तो चवणु लॻा त शहज़ादी खे छा थियो आहे, सोन जे पखी खे छा थियो आहे, इन सोने घोड़े खे छा थियो आहे। सोनू घोड़ो खाईंदो कोन, हींअर खाए पियो, सोनू पखी चुॻंदो कोन, हींअर चुॻे पियो। शहज़ादी ख़ुशि बि थिए, डांस बि करे, नचे पई। बादशाह ऐं राणी शहज़ादी खां पुछा करणु लॻा
शहज़ादी चवण लॻी त नंढो शहज़ादो तव्हांजो पुटु मोह कोन्हे उहो अची वियो आहे। हिन महल में पेर रखिया आहिनि ऐं घोड़े खाधो खाधो सोने पखी चुगियो आहे। मूं हिननि खे ॾिठो आहे, तंहिंजे करे आउं ख़ुशि थी वई आहियां त हीअ ख़ुशि थिया न आउं ख़ुशि थी आहियां त नंढो शहज़ादो अची वियो। हाणे एतिरे टाइम में भेस बदिली फ़क़ीराणू नंढो शहज़ादो बि अची पुॻो बादशाह ऐं राणी वटि। राणी जॾहिं ॾिठो त औलाद राणी वञी भाकुर पाए मिली। तो बादशाह चवण लॻो तूं कंहिंसां बि मिले, हीउ केरु आहे? सो राणी चवण लॻी त हीउ मुंहिंजो नंढो शहज़ादो, मुंहिंजो नंढो पुटु आहे, ऐं मां आहियां, हिनखे न सुञाणंदो ॿियो कंहिंखे सुञाणंदो? एसि तो बादशाह बि सोलो ॾिठो त उहो नंढो शहज़ादो हिन वारो हुजे। बादशाह पुछा करण लॻो त तोसां छा थियो ऐं असां ॿुधो त तूं मरी वियो हुएं। त हिते नंढे शहज़ादे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त बाबा हीउ मसइलो हीउ थियो, तंहिंजे करे मुंहिंजे ॿिन्ही भाइरनि ईअं कयो। तो बादशाह खे तमामु जाम कावड़ चढ़ी वई। बादशाह उन महिल उन ॿिन्ही पुटनि खे घुरायो जेके वॾा हुआ। तो बादशाह चवण लॻो त अव्हीं ॿई भाइर ऐं अव्हांजे नंढे भाउ सां ईअं कयो। हीउ अव्हांजो नंढो भाउ अव्हांखे फांसी तां माना छॾाईं, माण्हू अव्हांखे फांसी ॾेई छॾिनो आहे। हिन अव्हां सां चङाई कई, भलाई कई ऐं अव्हीं हिनखे उन खूह में धिको ॾेई छॾे आया। सफ़ा अव्हीं बेकार माण्हू आहियो। अव्हीं पंहिंजे भाउ सां ईअं करे सघो था, सुभाणे अव्हांखे आउं बादशाही ॾेई छॾियांव हा, तो माण्हुनि सां बि कीअं करियो आहे? तो हाणे मुंहिंजे महल मज़ा निकिरो, हिते का बि अव्हांजे लाइ जॻह कोन्हे। तो बादशाह ॿिन्ही पुटनि खे उन महल मज़ा कढाए छॾियो ऐं उन नंढे शहज़ादे खे उहो बादशाही तख़्त ॾिनी। चवणु लॻो त तूं ई बादशाही हलाइजांइ। ऐं उहो सोन जो पखी उते रहियो, सोन जो घोड़ो बि उते रहियो, ॾाढा ख़ुशि हुआ। ऐं बादशाह उन पुटु शहज़ादे जी उन शहज़ादी सां शादी कराए छॾी। शहज़ादो सुठे नमूने सां उहा बादशाही हलाईंदो रहियो। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।